अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबर जो स्लो जारी है। तव्हां सां जेकम बाद मां ख़बर शकंदा जेकम बाद जे डिप्टी कमिश्नर गज़नफ़र अली क़ादरी पारां 14 अगस्त जे हवाले सां मीटिंग कई वई। मीटिंग में SSP जेकमबाद पारां ख़ुसूसी शिरकत कई वई। डिप्टी कमिश्नर जेकमबाद जा हुकूमत ज़िले जे एजुकेशन, हेल्थ, रेवेन्यू, IBI, कॉलेज, सोशल वेलफेयर, एग्रीकल्चर, रेंजर्स, GDI समेत पूरे खातन जे ऑफिसरन पिण शिरकत कई। डिप्टी कमिश्नर जेकमबाद हुकुम ॾींदे चयो त तमाम सरकारी मुलाज़िम पंहिंजी सरकारी गाॾियुनि ते सरकारी नंबर प्लेट लॻाइनि। हिन चयो त समूरे सरकारी ऑफिसनि स्कूलनि में प्यारे मुल्क पाकिस्तान ऐं कश्मीर जो झंडो लॻाइनि। हिन चयो त ज़िले समूरनि प्राइवेट स्कूलनि में जश्न आज़ादी जा प्रोग्राम कया वञनि। ज़िले जे हर तालुक़े में जश्न आज़ादी रैली जी निगरानी असिस्टेंट कमिश्नर कंदा। डिप्टी कमिश्नर समूरनि ऑफिसरनि खे मास्क पाइण जी सख़्त हिदायत कई। डिप्टी कमिश्नर पारां पूरे शहर की सफ़ाई करण जो हुकुम भी ॾिनो। उन मौक़े ते SSP जेकमबाद ॿुधायो त 14 अगस्त वारे ॾींहुं शहर में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया वेंदा। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।